नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। सुप्रीम कोर्ट बार जी बेतमादी रिथ खां अॻु जलसे खे रोकण लाइ दरख़्वास्त अॼु ॿुधणी थींदी। सुप्रीम कोर्ट जे नोटिस ते सियासी जमायतुनि जा नुमाइंदा ऐं वकील पेश थींदा। नून लीग सदर शहबाज शरीफ, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो, पीटीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान अदालत में पेश थींदा। ऑपोज़िशन जमायतुनि जी स्टीयरिंग कमेटी बि अदालत में पेश थींदी। सदर आरिफ अलवी आइन जे आर्टिकल 63A जी तशरीह जे हवाले सां रेफरेंस जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर आइन जे आर्टिकल 186 तहत सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी ॾिनी। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि सियासी कमेटी जो इजलास अॼु थींदो। बेएतमादी रिथ समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचारियो वेंदो। पाकिस्तान में कोरोना वायरस जे केसनि में मुसलसिल घटिताई अचण लॻी। वायरस बेगे 2 मरीज़ फ़ौत, 24 कलाकनि दौरान 303 नवां केस रिपोर्ट। ठुल में जैकबाबाद ठुल रोड ते तेज़ रफ़्तार वैन जे टक्कर में नींगर फ़ौत। वाक़े बाद वैन ड्राइवर फ़रार, लींगर जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। सालेपट वेझो ॻोठ बारगाह में मच्छरनि लाइ थियल धुएं मां ओचितो बाहि लॻण सबबि नौजवान सड़ी फ़ौत थी वियो। ऐं उमरकोट ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में लंपी वायरस ते ज़ाब्तो न आयो। उमरकोट ज़िले थर तोड़े नारेपट जे शहरनि में लंपी वायरस सबबि चौपायो माल मरण लॻो। लाइव स्टॉक खाते तरफ़ां लंपी वायरस ते ज़ाब्तो आणण लाइ को बि तर्क न वरितो पियो। मालवंदनि जा वथाण ख़ाली थियण लॻा।